झुडे में कोली बिरादरी पारां घरनि ते पुलिस चढ़ाई खिलाफ़ एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो। झुडो जे ॻोठ आज़म लगारीअ जे रहवासी औरतुनि श्रीमती मानो, नीला, हस्तो कोली ऐं ॿियनि पारां पुलिस चढ़ाई खिलाफ़ मीडिया सेंटर झुडो ते एहतियाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे औरतुनि चयो त झुडो पुलिस जे एएसआई इमदाद आराई पुलिस नफ़री साण करे असांजे घरनि ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल करे असांजे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो आहे। पुलिस वारा आया, असांखे ख़बर ई कोन्हे, कपिड़ा फाड़ी असांजा पेटियूं भॼियूं, बेनज जा पैसा मिलिया, असांजे पेरनि में जुती कोन्हे, उहो खणी विया हलिया। असांखे ख़बर ई कोन हुई, असांजा मुड़ुस माण्हू हुआ कोन घर। हुननि चयो त पुलिस एहलकार घरनि में भॼ करे बेवा औरत नीला जा एहसास प्रोग्राम जा आयल 12,000 रुपया बि खणी विया आहिनि। एहतियात कंदड़नि आईजी सिंध, एसएसपी मीरपुर ख़ास ऐं ॿियनि खे अपील कई त चढ़ाई कंदड़ एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।